गंबर तालका रिपोर्टर जाहिद हुसैन जामड़ो। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मरकजी नायब सदर लाला असद पठान साहब की क़यादत में गंबट प्रेस क्लब जे साल 2021 2022 जे सालियानी इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें बिना मुक़ाबले चूंडिजी आयल सदर सफ़दर अली सेतो ऐं जूनियर नायब सदर नाज़िम जामड़ो ऐं जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ मंगी समेत ॿियनि चूंडिजी आयल सभिनी दोस्तनि खे गंबट अवाम जे तरफ़ां लख लख वाधायूं। सहाफ़ी जाहिद हुसैन जामड़ो, सहाफ़ी फयाज़ रतर, सहाफ़ी बादशाह भंड, सहाफ़ी मियाँ नज़ीर कमरदीन शेख, नेमतुल्ला शेख, हफ़ीज़ शेख ऐं ॿियनि सहाफ़िन सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई ऐं नएं चूंडिजी बॉडी खे मुबारकबाद ॾिनी। सदर सफ़दर सेतो ऐं हफ़ीज़ मंगी ऐं नाज़िम जामड़ो खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना ऐं गुलनि जा हार पाराया। उम्मीद आहे त गंबट प्रेस क्लब जे नई चूंडियल बॉडी बहितर नमूने दोस्तनि खे साण खणी अवाम जी ख़िदमत कंदी ऐं हक़ सच जो साथ ॾींदी।